नाज़रीन ठटो मां ख़बर आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। वफ़ाक़ करम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध पुलिस जे बहादुर ऐं फ़र्ज़ शनास पुलिस अफ़सर ज़ाहिद हुसैन पहवर SHO मकली ऐं CI इंचार्ज पुलिस ठटो ज़ुलेदार ख़ान पारां खुफ़िया इतला मिलण ते गॾियल पुलिस ऑपरेशन कंदे मकली खां शाह मुराद लिंक रोड ते नाकाबंदी करे हिकु कार ते कामयाब छापो हणी वॾे मिक़दार में ज़हरीली मंशात समेत मंशात फ़रोश मलिक बख्श वल्द गुलाम नबी मरी ऐं मुमताज़ वल्द रफ़ीक बिरोही खे पुरसुगो करे वरितो आहे। मंशा ते कामयाब छापे खां पोइ बहादुर ऐं फ़र्ज़ शनास पुलिस ऑफिसर ज़ाहिद हुसैन पहवर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त SSP ठटो जनाब साजिद अमीर सदोज़ई साहब जे हुकुम ऐं हिदायतुनि तहत ॾींहुं राति हिकु कंदे मकली टाउन मां मंशात ऐं जुर्म जो मुकमिल ख़ात्मो कंदे अमुन ऐं शांतीअ जे शहर मकली जूं रौनकूं ऐं रोशनियूं तमामु जल्द बहाल करे छॾींदुसि। इंशाअल्लाह बस सिर्फ़ मकली जो अवाम मूं सां ताउन ऐं सहकार जारी रखे।